मौला जा सिपाही पाकिस्तानी फौज जो सिपाही करण जे लाइ वारनि जी कटिंग हेड़ी हुजे, कद हेतिरो हुजे, छाती हेतिरी हुजे, वज़न हेतिरो हुजे, अगर उन जे लाइ कुझु शराइत आहिनि त इहो सोचो जेको हिन खेलूड़े जेतिरे नंढड़े मुल्क जो सिपाही थिए उन जे लाइ त शराइत हुजनि जेको आलमी इनकलाबी इस्लामी फौज जो ऐं आर्मी जो सिपाही बणिजे उन जूं बि कुझु शर्तूं हुजणु घुरिजनि। उन जूं शर्तूं उमिरि नाहे, कद नाहे, उन जूं शर्तूं साॻियूं आहिनि जेके करबला जे सिपाही जूं शर्तूं आहिनि। उमिरि भले 6 महीना हुजे या 90 साल हुजे, मौला जो सिपाही थी सघे थो। शर्त इहो आहे त सर्वेज हुजे, जोधो हुजे, मुर्सी हुजेसि, मर्दानगी हुजे, हैसियत हुजेसि, सच्चाई हुजेसि, गैरत दीनी हुजेसि, उनमें उहे क्वालिटीज़ हुजनि जेके दीन ऐं इमाम घुरनि था। बस योम बक़ियतुल्लाह माता की खिदमत में सूरह हूद की 86 आयत पढ़ी। अल्लाह साईं तो फरमाए बक़ियतुल्लाह खैरुल लकुम, हर शय को भलो बक़ियतुल्लाह योम बक़ियतुल्लाह तारे सामू हेरो सरो बेरा लगो पियो। इमाम ज़माने जे अलक़ाब मां हिकिड़ो मशहूर लक़ब रवायात में तफासीर में मिले तो इन बक़ियतुल्लाह मां मुराद उहा हस्ती आहे जंहिंखे अल्लाह साईं दीन जी सरबुलंदीअ जे लाइ बाक़ी रखियो। कुरान तो फरमाए बक़ियतुल्लाह खैरुल लकुम, तव्हांजे लाइ सभ खां भलाई, खूबी, सूंह, सीगार ऐं चङाई जेका आहे उहा बक़ियतुल्लाह जो वजूद आहे। इन कुंतुम मुमिनीन, शर्त रुगो इहो आहे सभ खां भलो तव्हांजे लाइ ज़माने जो इमाम आहे अगरि तव्हां ईमान वारा आहियो। बक़ियतुल्लाह सभ खां भलो आहे। अदाकार नाट खैरुल लकुम, सियासतदान नाट खैरुल लकुम, नाचू ऐं ॻाइणो नाट खैरुल लकुम। तव्हांजे लाइ सभ खां भलो इमरान खान न, नवाज शरीफ न, ज़रदारी न, इहे त हिक ॿिए जा ऐब था उभारनि, हिक ॿिए खे पुछड़ो था कनि, हिक ॿिए खे ज़ाहिर था कनि। असांजे लाइ सभ खां भलो उहो आहे जो दुनिया दूरबीनी ऐं खुर्दबीनी खणी ॾिसे इन्हनि हस्तियुनि में को ऐब नज़र न ईंदो। बक़ियतुल्लाह खैरुल लकुम, उहो तव्हांजे लाइ भलो आहे। घणो ख़िताब करण जो प्रोग्राम में रहे, बार बार अर्ज़ कयूं, वरी मूंखां पोइ जेके साईं था उन्हनि खे मां गुज़ारिश कयो वेंदुमि त मुख़्तसिर, उन खां पोइ जेके कनि उन्हनि खे साईं अर्ज़ कनि त मुख़्तसिर, जीअं तव्हां टाइम सां सियारे जो सिज लाॻे देरि नाहे कंदो। बसि इहो हुजे जो भागनि जो सिज न लहे, मुक़दर जो सिज न लहे, शराफ़त जो सिज न लहे, सच्चाईअ जो सिज न लहे, मुजाहिदत जो सिज न लहे, इज़्ज़त ऐं ग़ैरत जो सिज सदाईं चमकंदो रहे। बाक़ी दुनिया में भली ऊंदहि थी वञे, असांजी दिलनि में सोझो इश्क़ आल मुहम्मद बोला। पंहिंजे वजूद में ॾिसो, मौला जे आलमी इस्लामी इनकलाब जे लाइ सिपाही थियण जूं शर्तूं आहिनि या न आहिनि? अल्हम्दुलिल्लाह न आहिनि। पैदा कयूं उहो किरदार ठाहियूं जीअं मौला जा सिपाही बणिजी सघूं, उहो अख़लाक ठाहियूं जीअं मौला जा सिपाही बणिजी सघूं, उहो ख़ुलूस पैदा कयूं जीअं मौला जा सिपाही बणिजी सघूं। ज़रूरी न आहे त हींअर असां कश्मीर में वञी इंडियन फौज सां जहिड़ो कयूं, इहो बि ज़रूरी न आहे हर वक़्तु त हींअर फ़लस्तीन वञी असां यहूदियुनि सां जहिड़ो कयूं, इहो बि ज़रूरी न आहे त असां अफ़गानिस्तान वञी ऐं जेको आहे सो अमेरिकी फौज सां जहिड़ो कयूं। जी न, सभ खां अवलीन ज़रूरत इहा आहे त जंहिं ॻोठ में, जंहिं इलाइक़े में, जंहिं वसंतीअ में रहो था, सभ खां पहिरियां पंहिंजे वजूद जी करबला जी जंग फतह कयो, पंहिंजे अख़लाक जी जंग फतह कयो, पंहिंजे किरदार में एतिरी भलाई पैदा कयो छो त पैगंबर करीम बि जिहाद बिन नफ्स, पंहिंजे नफ्स जे अंदर में जेका यहूदियत आहे, जेका नसरानियत आहे, जेका शैतानियत आहे, जेका बुराई आहे, जेका ख़राबी आहे, मुंहिंजे रवैये में, मुंहिंजे किरदार में, मुंहिंजे अख़लाक में, मुंहिंजी उथी वेठीअ में, मुंहिंजे लक्षणनि में जेका गंदगी आहे, मां अॻु में घेरो करे पंहिंजे वजूद जी जंग खटां त आलमी जंग खटणु ॾुखी नाहे। बस इन करे अफजल जिहाद इहो
सिपाही हिकिड़े जो हुजे विड़े ॿिए जे लाइ इहो गदार लिखियो वेंदो आहे। असां जंहिंजा सिपाही सरायूं था असांखे कोशिश असांखे जिदोजहद असांखे जातोड़ उन हस्तीअ जे लाइ करणी आहे। मौलाना इमाम सादिक अलैहिस्सलाम भी ईअं इरशाद फरमायो भई नंढड़ा फरमान ॿुधाए ऐं उन खां पोइ हिकु नंढड़ी नज़म आहे मुंहिंजी लिखियल जेका तक़रीबन 26-27 साल पुराणी आहे। 26-27 साल पुराणी आहे मतिलबु इहो आहे त तव्हां अक्सर जवान हो जंहिंमहिल ॼावा बि न पर हालात वाक़ियात मुंझाण मुश्किलात मसाइल असांजे समाज जा रवैया इन 25-27 सालनि में तब्दील न आहिनि थिया उते जो उते ॾिठा उहा तव्हांजी ख़िदमत में 2-3 मिंटनि में अर्ज़ु कंदुमि। अॻु में मौला इमाम जाफ़र सादिक अलैहिस्सलाम जा 5 नंढड़ा फरमान। कहिड़े क़िस्म जो माण्हू थी थो सघे मौला जे लश्कर जो सिपरे, केरु उन्हनि मां थी थो सघे, केरु उन्हनि जे क़रीब थी थो सघे, केरु उनजो पंहिंजो पण थी थो सघे, नारनि सां न। मौला त फरमाइनि वो फ़िरक़तुन अहब्बूना, उहो टोलो उहो गिड़ो जेको असां सां मुहबत करे, वहफ़िज़ू क़ौलना, असांजे फरमाननि खे असांजे अक़वाल खे पंहिंजी दिलनि में जायूं ॾे सांढे पंहिंजे अंदर जी ऊन्हाइनि में असांजी ॻाल्हियुनि खे सांढे रखे ऐं उन्हनि खे यादि करे। व अताऊ अमरना, असांजे हुकुम जी इताअत करे। अहबून हफ़िज़ू क़ौलन, असांखां मुहबत करे असांजे फरमाननि खे असांजी तालीम खे यादि रखे। व अताऊ अमरना, असांजे अहकामात जी इताअत करे, नाफरमान न हुजे। वलम युखालिफू फ़िअलना, असांजी सीरत असांजी हलत असांजे अंदाज़ ज़िंदगी जेका लिविंग स्टाइल आहे असांजी मौला था फरमाइनि उनजी मुखालिफ़त न करे। इहे न त कौल में असां सां ज़ुबानी मुहबत करे पर अफ़आलन में वरी असांजी सीरत जो मुखालिफ़ हुजे, असांजो पैरोकार बि हुजे। वो यो केर हकूना अहकूना असां सां मुहबत करे, हफ़िज़ू क़ौलना असांजे फरमाननि खे यादि रखे, व अताऊ अमरना असांजे हुकुम जी इताअत करे। वलम युखालिफू फ़िअलना, असांजी सीरत जी मुखालिफ़त न करे। पोइ हैसियत छा थी बणिजी वञेसि अगरि इहे 3-4-5 कम करे थो वठे। मौला त फरमाइनि फ़उलाइका मिन्ना व नहनु मिनहुम, असां अॼु ॾींहं ताईं इहो ॿुधो हो त सलमान मिन्ना अहलल बैत, सलमान अहल बैत मां हुआ। जीअं साईं फरमायो हिते त साईं ऐं गाड़ी चादर पाइण ते झेड़ो पियो थो थिए। अचो मौला खां पुछो मौला तव्हांजो केरु आहे, सैयद गैर सैयद मेमून शेख फलानी ज़ात न न, हिते आयूं अबोचन जूं सपड़ जाम सहे जो वहे सो लहे। जेको महिनत कंदो कोशिश कंदो ज़ात खे नथा ॾिसनि अफ़आलनि खे नथा, फ़क़ति किरदार उन्हनि जी बारगाह में आहे। मौला त फरमाइनि असांजूं ॻाल्हियूं यादि करे, असांजे फरमाननि खे हिफ़्ज़ करे, असांजे फ़ेल में असांजी इताअत करे। मन फ़उलाइका मिन्ना व नहनु मिनहुम, मौला त फरमाइनि वो सलमान न, वो अहिड़ा भलारा असां मोहन असां उन्हनि मोहन। मन इत्तक़ा मिनकुम व अस्लह फहुव मिन्ना अहलल बैत, जेको तक़वा अख़्तियार कंदो ऐं पाण खे सुधारींदो पंहिंजी इस्लाह कंदो, मौला त फरमाइनि फहुव मिन्ना अहलल बैत। पोइ उन जी ज़ात काई हैसियत न आहे, क़ौम कबीले जी काई हैसियत न आहे, रंग नस्ल ऐं ॿोली जी काई हैसियत न आहे। मौला त फरमाइनि फहुव मिन्ना अहलल बैत, उहो बि असांजे अहल बैत हो। जंहिंजी दुरूद पढ़ो बार रहे मोहम्मद आले मोहम्मद। वायदे के मुताबिक 2-3 मिनट में नबी नज़म पूरी हो गई। तकरीबन 27 सही एक तरह देखो के ही याद नहीं, पर मां जी अर्ज कयो त अक्सर तारा मूं ओली मल शायद जावल न हो जेका नबी 22-24 साल में जवान वेठा तुंहिंजा मुंतखब थियल
शराबी ऐं ज़ानी असांजा चूंडियल नुमाइंदा तुंहिंजा मुंतखब थियल शराबी ऐं ज़ानी चङा मुड़ुस तुंहिंजा बुराइनि जा बानी उन्हनि खे सदाई कुॾाई पटाई अञा तो इमाम ज़मान जो सदाई तुंहिंजा मुंतखब थियल शराबी ऐं ज़ानी चङा मुड़ुस तुंहिंजा बुराइनि जा बानी उन्हनि खे सदाई कुॾाई पटाई अञा तो इमाम ज़मान जो सदाई जे ॾाढो त ज़ालिम सां खाई खाराई जे ॾाढो चङो मुड़ुस वॾे वॾो आहे कोई हिसे वारो माण्हू आहे त पोइ उन जो अफ़ाइश आहिनि जे ॾाढो त ज़ालिम सां खाई खाराई जे हीनो त जमाला ऐं झुमरियूं थो पाई कमीननि खे अजर में टोपियूं ढकाई अञा तो इमाम ज़मान जो सदाई माशाअल्लाह रातनि जो इमाम ज़मान रहे तो सुबकी ॾींहं जो बेजारनि पुठियां तो सरकी एॾो कोल ऐं फेल में बि छो साईं अञा तो इमाम ज़मान जो सदाई वडेरे जो माण्हू जियण फ़ख्रु समझी ज़लीलनि सां गॾिजी जियण फ़ख्रु समझी ख़्वारीअ में पंहिंजी तूं इज़त थो भाई अञा तो इमाम ज़मान जो सदाई गदी दूर पर बारगाह मोहम्मद वाले मोहम्मद सैयद जे अचड़ बुलंद आवाज़ आखिरी बंद वडेरे जो माण्हू जियण फ़ख्रु समझी ज़लीलनि सां गॾिजी जियण फ़ख्रु समझी ख़्वारीअ में पंहिंजी तूं इज़त थो भाई अञा तो इमाम ज़मान जो सदाई जे किरदार ज़हरा जा बचड़ा पुठा हन किरदार जे किरदार ज़हरा जा बचड़ा पुठा हन ते बदकार सां तुंहिंजा नाता पका हन उन्हीअ सां निभाई वंडे पियो खाई अञा तो इमाम ज़मान जो सदाई बस गुफ़्तगू ख़त्म थी इमाम ज़मान जो सदाइण जे लाइ ज़रूरी आहे त असां पाण में उहे औसाफ़ पैदा कयूं असां पंहिंजी तयारी कयूं असां पंहिंजे पाण खे भलायूं ख़ूबियुनि सां सीगारियूं कम अज़ कम मौला जे फ़ौज में भर्ती थियण जे क़ाबिल बणिजी सघूं मौला तव्हांजो हामी नासिर मौला असां तव्हां सभिनी खे पंहिंजो हक़ीक़ी हुकदार बणिजी घारणे गुज़ारण जी तौफ़ीक़ अता फ़रमाए नवाज़िश। अस्सलामु अलैकुम व रहमतुल्लाहि व बरकातहू।